अॼु असीं मुफ़रिद जुज़न वारी ज़रबी सूरत वसीले नंढी आम भंजपत मालूम करणु सिखंदासीं। नून, ऐन, भे ऐं अलिफ़ हिकु मुख़फ़िफ़ आहे जंहिंजो मतिलबु नंढी आम भंजपत आहे। नंढी आम भंजपत उहो नंढे में नंढो कुदरती अदद आहे जेको ॾिनल अददनि जी ज़रब उपत हुजे। मिसाल में असीं मुफ़रिद जुज़न वारी ज़रबी सूरत वसीले मिलियल ॿिनि अददनि 16 ऐं 20 जी नंढी आम भंजपत मालूम कंदासीं। 16 जा मुफ़रिद जुज़ा मालूम करण जे लाइ सभ खां पहिरीं असां 16 खे 2 सां वंड कयोसीं त वंडुपत 8 निकिती। 8 खे जॾहिं असां मुफ़रिद अदद 2 सां वंड कयोसीं त वंडुपत 4 निकिती। 4 खे जॾहिं असां मुफ़रिद अदद वरी 2 सां वंड कयोसीं त वंडुपत 2 निकिती। ऐं 2 खे जॾहिं असां मुफ़रिद अदद 2 सां वंड कयोसीं त वंडुपत 1 निकिती। अहिड़ीअ रीति 16 जा मुफ़रिद जुज़ा निकिता 2, 2, 2 ऐं 2। हाणे असीं 20 जा मुफ़रिद जुज़ा मालूम कंदासीं। 20 खे जॾहिं असां मुफ़रिद अदद 2 सां वंड कयोसीं त वंडुपत 10 निकिती। 10 खे जॾहिं असां मुफ़रिद अदद 2 सां वंड कयोसीं त वंडुपत 5 निकिती। ऐं 5 खे जॾहिं असां मुफ़रिद अदद 5 सां वंड कयोसीं त वंडुपत 1 निकिती। अहिड़ीअ रीति 20 जा मुफ़रिद जुज़ा थिया 2, 2 ऐं 5। हाणे असां 16 ऐं 20 खे मुफ़रिद जुज़नि वारी ज़रबी सूरत में लिखंदासीं। लिखण खां पोइ असांखे मालूम थियो त मिलियल ॿिन्ही अददनि जी मुफ़रिद जुज़नि वारी ज़रबी सूरतनि जा आम जुज़ा आहिनि 2 ऐं 2। इन सां गॾोगॾु असांखे इहो बि मालूम थियो त मिलियल ॿिन्ही अददनि जी मुफ़रिद जुज़नि वारी ज़रबी सूरतनि जा गैर आम जुज़ा आहिनि 2, 2 ऐं 5। हाणे असां आम जुज़नि जी ज़रब उपत मालूम करण जे लाइ आम जुज़नि 2 ऐं 2 खे जॾहिं असां ज़रब कयोसीं त ज़रब उपत 4 निकिती। गैर आम जुज़नि जी ज़रब उपत मालूम करण जे लाइ जॾहिं असां गैर आम जुज़नि 2, 2 ऐं 5 खे जॾहिं असां ज़रब कयोसीं त ज़रब उपत 20 निकिती। आम जुज़नि ऐं गैर आम जुज़नि जी ज़रब उपत नंढी आम भंजपत आहे। जॾहिं असां आम जुज़नि जी ज़रब उपत 4 खे गैर आम जुज़नि जी ज़रब उपत 20 खां ज़रब कयोसीं त जवाबु 80 आयो। इन करे मिलियल अददनि जी घुरिबुल नंढी आम भंजपत 80 आहे।